बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब, तू तबीब, तू दर्दन जी दवा, जानिब मुझे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियाँ मरीज़न खे। अॼु सकराट काउंसिल जे अदबी शोबे पारां साईं फ़ताह मलिक जे यादि में अदबी रेफरेंस या मां ईअं चवां तहज़ियती रेफरेंस हिते असां कोठायो आहे। तमामु वॾो सफ़रु आहे साईं फ़ताह मलिक जो, अदबी सफ़रु। साॻे वक़्तु पंहिंजे दौर जा तमामु वॾा क़ानूनदान रहिया, शेख अयाज़, रशीद भट्टी, रसूल बख्श पल्ली जो तमामु घणनि पंहिंजे दौर जे वॾनि माण्हुनि सां उन्हनि जो वेझो रस्तो रहियो। पर फ़ताह मलिक जो जेको घर क्वींस रोड जो हुयो उहो मर्कज़ रहियो, सिंध जे सिंधी अदबी संगत जो मर्कज़ रहियो। सखर जे सिंधी संगत जूं गॾिजाणियूं उन वटि थींदियूं रहियूं। मां गुज़ारिश कयां थो साईं अयाज़ गुल खे, जेके कन्वीनर आहिनि सखर आर्ट्स काउंसिल जे अदबी शोबे जा, उहे अचनि ऐं पाण जीअं त साईं फ़ताह मलिक जे तमामु घणो वेझो बि रहिया ऐं साॻे वक़्तु प्रोग्राम जा मेज़बान बि आहिनि, त महिमाननि खे अजियां बि कनि ऐं साईं फ़ताह मलिक ते बि ॻाल्हाइनि। साईं अयाज़ गुल। नसे वोण वणनि में नसे कातारियूं, नसे वोण वणनि में नसे कातारियूं, पसियो बाज़ारियूं हीअणो मूं लूण थिए। सभ खां पहिरियां ई त सखर आर्ट्स काउंसिल जे अदबी शोबे जे कन्वीनर जी हैसियत में मां पंहिंजे पारां ऐं अदबी शोबे जे ॿियनि मोज़िज़ मेंबरनि डॉक्टर बदरुजन साहब, मलक आफ्ताब महमूद साहब ऐं सैयद नूर रिज़वी साहब पारां अवां सभिनी जा थोरा मञा थो जो अवां इन मींहुंगे जी मुंद में बि पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे इन नामियारी शख़्सियत खे भेटा ॾियण लाइ, मञता ॾियण लाइ ऐं पंहिंजा मोहबत जा गुल निछावर करण लाइ हिते आया आहियो। मां बेहद थोराए थो आहियां ऐं मां जी आजियां कयां थो असांजा जेके मोज़िज़ महिमान आहिनि डॉक्टर अदल सुबुरो साहब, प्रोफेसर सरवर सेठ साहब, शबीर शर साहब ऐं बाक़ी त असीं सभई डॉक्टर बदरुजन साहब, अख्तर साहब ऐं ममताज़ बुखारी साहब असांजी टीम जो हिसो आहिनि। मां अवां जो बेहद थोराए थो आहियां, मुंहिंजी आजियां कयां थो। फ़ताह मलिक साहब जी शख़्सियत जीअं तफ़सील सां असांजे दोस्त सरवर सेठ साहब ॻाल्हायो, हिकु घण पासाई शख़्सियत रही आहे। संदन कुटुंब सां फ़ताह साहब खां अॻु में ई जेका मुंहिंजी वाक़फ़ियत थी उहा संदन वॾे भाउ साईं अब्दुल सत्तार मलिक साहब सां थी, जेको गवर्नमेंट हाई स्कूल सखर में ड्राइंग टीचर हुयो ऐं असांखे ड्राइंग पढ़ाईंदो मुंहिंजो उस्ताद हुयो। पंहिंजे कम जो ॼाणू माण्हू, सुठो आर्टिस्ट ऐं उन जी निस्बत सां ई को प्रोग्राम थियो हुयो, मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे, इहो 72 जी ॻाल्हि आहे, 1972 जी, 72 या 73 में प्रोग्राम थियो हुयो पन्याकल में स्कूलनि जे पारां कॉम्पिटिशन्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, जंहिंमें आर्ट एग्ज़िबिशन में असांखे साईं ॿिनि टिनि दोस्तनि खे चूंडे करे पाण सां गॾु वठी वियो ऐं इहो संदन घर सां मुंहिंजो पहिरियों हिकिड़ो तारुफ़ हुयो। ऐं पोइ जॾहिं लिखण पढ़ण जो घणो सिलसिलो शुरू थियो ऐं सिंधी अदबी संगत सां वाबस्तगी थी त उते वञणु शुरू कयोसीं। त उन ज़माने में फ़ताह मलिक साहब जे वालिस रोड वारे घर में, वालिस रोड जेको क्वींस रोड खां हेठियों रोड आहे, इन रोड ते फ़ताह साहब जो घर ऐं ऑफिस हूंदी हुई। उते वञणु शुरू कयोसीं त
मां त हमेशह इहा ॻाल्हि चवंदे फ़ख़ुरु महसूसु कयो आहे त सखर जूं 3 शख़्सियतूं अहिड़ियूं हुयूं जिन असांजी अदबी जेका नशोनुमा आहे उन में वॾो किरदारु अदा कयो, जंहिंमें रशीद भट्टी साहब, फ़तह मलिक साहब, शेख अयाज़ साहब ऐं सखर खां ॿाहिरां डॉक्टर तनवीर अब्बासी साहब, इन्हनि असांजी तमामु घणी रहनुमाई कई, हिमत अफ़ज़ाई कई ऐं उन्हनि जे करे ई असीं कुझु सिखी सघियासीं, अॻिते वधी सघियासीं। ऐं अफ़सोस इहो बि करिणो थो पए त इहा चोयारी जेका रशीद भट्टी, फ़तह मलिक, शेख अयाज़ ऐं तनवीर अब्बासीअ ते मुश्तमिल हुई, उनजो आख़िरी यार बि असां खां मोकिलायो वियो। फ़तह साहब जूं वटि असांजे टईअ जा सभई दोस्त, अदल सुमरो, रफ़ीक सुमरो ऐं पोइ काफ़ी वक़्त खां पोइ रसूल मेमुण, इहे सभई उन्हनि जॻहियुनि ते वेंदा हुआसीं ऐं हुतां सिखण जो असांखे मौक़ो मिलंदो हुयो। फ़तह साहब जेतिरा बि घर मटाया, वालिस रोड खां पोइ क्विंस रोड ते आयो, जिते पुराणा जेके दोस्त वेठा आहिनि, सजादुल्ला कुरैशी साहब, मलक आफ्ताब साहब, इन्हनि खे ख़बर हूंदी त निशात रेस्टोरेंट सखर जो मशहूरु हिकिड़ो रेस्टोरेंट हूंदो, जिते अक्सर जेको अदब ऐं आर्ट सां लाॻापियल माण्हू वेहंदा हुआ। उनजे भर में फ़तह मलिक साहब जे ऑफिस जे मथां घरु हूंदो, वरी हुते गॾिजाणियूं थींदियूं रहियूं। ऐं पोइ जॾहिं फ़तह मलिक साहब वरी हिकिड़ो नओं घरु हथु कयो ऐं उनखे ठारायो रीजन फाटक वटि, त उते बि उहो सिलसिलो गॾिजाणियुनि वारो हलंदो रहियो। त इन हवाले सां सिंधी अदबी संगत जे इन क़ाफ़िले खे अॻिते वठी अचण में फ़तह साहब जो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। ऐं लेखक वारी हैसियत त हुनजी पंहिंजे तौर ते ई मञियल आहे। जीअं ज़िक्र थियो अख़्तर साहब, हुनजा केतिरा ई शेर, मशहूरु शेर जेके जिन मां कुझु रिकॉर्ड बि थिया, उहे अव्हां जे आॾो पेश कया। त तमामु पको पुख़्तो ऐं तरक़ी पसंद सोच जो अलमबरदार शाइर हुयो। ऐं वकालत जे पेशे में फ़तह साहब बि हिकिड़ो वॾो नालो कमायो। एसि ताईं जो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हू सिंध जो एडवोकेट जनरल रहियो। त उन्हनि जेका कानूनी हैसियत आहे, कानूनी शख़्सियत आहे उनजी, उहा बि हिकिड़ी सिंध जे हवाले सां मञियल शख़्सियत रही। नसुर में बि उन जा खोड़ किताब छपिया ऐं मूंखे इन ॻाल्हि ते बि हमेशह ख़ुशी महसूसु थींदी त संदसि कालमनि जो किताब बुरे हिन बंबोर में मूं छपिरायो, पब्लिशर मां हुयुसि। इहा उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं मां सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल हुयुसि। त सिंधी अदबी संगत जे मर्कज़ पारां असां फ़तह साहब जे कालमनि जो इहो किताब छपिरायो होसीं। खोड़ ॻाल्हियूं आहिनि फ़तह साहब जूं जिन जो ज़िक्र कंदासीं, पर हिकिड़ी निस्बतूं उहे त रहंदियूं आहियूं। फ़तह साहब असांजो हिकिड़े रहनुमा जे तौर ते असांजे आॾो रहियो, उन खां सिखण जो मौक़ो बि मिलियो। वरी हिकिड़ो दौरु अहिड़ो बि आयो जो जंहिंजो ज़िक्र आयो, संदसि वॾो पुटु अब्दुल कयूम, उहो असांजो कलीग थियो यूनिवर्सिटी में। जॾहिं यूनिवर्सिटी में कंप्यूटर जो शोबो ठहियो त हुन में जेके नौजवान शुरूआती दौर में उनजो हिसो बणिया, उन्हनि में अब्दुल कयूम बि हुयो ऐं तमामु ज़हीन नौजवान हुयो। ॾुख असल में इंसान खे एॾो भञी भोरे छॾनि था जो माण्हू केॾो बि मज़बूत आहे, केॾे बि ख़्याल वारो आहे, केॾे बि ताक़त वारो आहे, केॾी बि हैसियत वारो आहे, उहो पाण खे इन्हनि ॾुखनि जे हमलनि खां बचाए नथो सघे। सभ खां वॾो ॾुख जेको फ़तह साहब खे घणा साल अॻु में मिलियो, बिना नंढड़ी उमिरि में, जॾहिं संदसि पहिरियों पुटु जेको हुनखे प्यारो बि ॾाढो हुयो, अब्दुल समी, उहो गुज़ारे वियो। ऐं ताज़ो हीअ जीअं सरवर साहब हिन जो ज़िक्र कयो त बदकिस्मती अहिड़ी रही जो ॿई पीउ पुट अब्दुल कयूम जंहिं ते सिस्टेक जेको हीअ इदारो आहे सखर में इहो क़ाइमु कयो ऐं उनजो मुंहदार रहियो,
यूनिवर्सिटी जी नौकिरी हुन छॾी ऐं पंहिंजो हिकिड़ो इदारो ठाहियईं ऐं पोइ वरी इहो बि छॾे करे हू कराची हलियो वियो उते हुन जॉब कयूं ॿाहिरि बि वियो पर साॻी ॻाल्हि उहा ई त उहो बि हाणे कुझु ॾींहं अॻ में महीनो ॾेढ अॻ में फताह साहिब खां अॻ में उहो गुज़ारे वियो इहा ॿी ॻाल्हि आहे त फताह साहिब जी छो त पंहिंजी तबियत बि तमामु घणी ख़राबु हुई त इन जे करे उनखे क़यूम जे वफ़ात जो न ॿुधायो वियो जेकॾहिं उनखे उन टाइम ते ॿुधायो वञे हा त शायदि हिकिड़ो ॾींहुं बि वधीक जीअरो रही न सघे हा छो त जवान जेको औलाद आहे उन्हनि जो मौत तमामु घणो सदमो ॾींदड़ भञी बुरा कंदड़ आहे नूरला साहिबु ईंदो रस्ते में आहे उनजो भाउ आहे उनखां भुल थी वई आहे जो उन अॼु कोन सम्झो प्रोग्राम खे पर असां सां राब्तो कयो आहे अचे थो उहो इलाही ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो पर मूं जॾहिं उन सां ॻाल्हायो हुयो कुझु ॾींहं अॻ में ताज़ियत जे सिलसिले में छो त हिते सखर में हाणे हुनजो उहो ई वाहिद ख़ैरपुर में रहे थो त उहो नंढो भाउ आहे हुनजो शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार रहियो आहे वॾे वक़्त ताईं उन जेके मूंखे ॻाल्हियूं ॿुधायूं ॾाढो सदमो ॾींदड़ आहिनि मां हिकिड़ी सिर्फ़ु जो थुले लेखे तव्हां सां ॻाल्हि ज़िक्र कयां थो त हुन हिकिड़ी ॻाल्हि त इहा ॿुधाई त असांजी फैमिली में मुंहिंजी वालदा ऐं मुंहिंजो वालिद ॿई कैंसर जे बीमारीअ में फोत थी विया हुआ ऐं साॻे ई तरीक़े सां फताह मलिक साहिब जा ॿई पुट अब्दुल समी ऐं अब्दुल क़यूम ऐं ख़ुदि फताह मलिक साहिब ई इन कैंसर जे करे ई जेको आहे उहो वफ़ात करे वियो इन तकलीफ़ में रहियो मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर हिते जेके दोस्त आहिनि उहे शायदि हिन जी तस्दीक न कनि त कैंसर का मोरसी बीमारी कोन्हे का जीअं ॿियूं जेके हार्ट अटैक या शुगर वग़ैरह थिए थी पर हीअ बि अजीब हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं ईअं आहे मूंखे ख़बर न आहे हुनजी त हीअ सभई शख़्सियतूं जेके आहिनि हिकिड़े ई ख़ानदान जूं उहे कैंसर जे तकलीफ़ में गुज़ारे विया आहिनि ऐं कैंसर जे करे ई जेको आहे ईअं बि थियो त फताह मलिक साहिब जी कुझु वक़्त खां वठी करे साल ॿिनि खां वठी करे जेका यादाश्त आहे उहा बि इलाही उनखे विसारे जो जेको आहे इहो थी वियो उनखे एसि ताईं जो मूंखे हुन इहा ॻाल्हि बि ॿुधाई त हुनखे कॾहिं कॾहिं इहो बि यादि न पियो रहे त मां शाइरु आहियां या मां अदीब आहियां हुनखे जॾहिं ॿुधायो पियो वञे त साईं तव्हांजो फलाणो चवणु अच्छा मां शाइरु आहियां चओ त इहो तकलीफ़ूं आहिनि ज़िंदगीअ जूं सो हेॾियूं वॾियूं शख़्सियतूं नाले वारियूं शख़्सियतूं किन तकलीफ़ुनि जे करे किन सबनि जे करे किन सदमनि जे करे उहे हली वञनि थियूं त इहो ॾाढो ॾुख जी ॻाल्हि आहे फताह मलिक साहिबु सखर जे अदब जे वधाइण में जेको किरदारु अदा कयो आहे कानून जे नमूने सां इदारनि में रही करे उन्हनि जी सरपरस्ती कई आहे त इहो को विसारण जहिड़ो अमल कोन्हे को जेको असांखे फताह साहिबु असांजी दिलनि में रहंदो मां सभिनी जो हिकिड़ो भेरो ॿीहर शुक्रियो अदा कंदुसि तव्हां सभई असांजे हिन सॾ ते हिते मौजूदु आहियो ऐं हिते आया आहियो ऐं अवां मां इहा ई उमेदु आहे त असांजे ॿियनि प्रोग्रामनि में बि इन तरीक़े सां ई शरीक थींदा रहंदा हिकिड़ी गुज़ारिश वरी बि मां दोहिराईंदुसि त सखर आर्ट्स काउंसिल जा प्रोग्राम पंहिंजे वक़्त ते शुरू थींदा आहिनि तव्हां सवेर ॾिठो त असां वटि कुल 10-12 माण्हू वेठा हुया पर असां पंहिंजो प्रोग्राम जॾहिं त असांजा अधु जेके ॻाल्हाइण वारा दोस्त बि मौजूदु न हुआ असां पंहिंजो प्रोग्राम जेको आहे सिर्फ़ु 5 मिंटनि जे लेट सां शुरू कयोसीं ऐं इहा ई रिवायत असांजी रहंदी ईंदी इन जे करे मां सभिनी खे गुज़ारिश आहे त वक़्त जो क़दुरु कंदा कयो ऐं असांखे पंहिंजे थोरनि मञण जो मौक़ो ॾींदा कयो अवां सभिनी जी वॾी महिरबानी साईं गुज़ारिश कंदुसि साईं सरवर सेब खे अचनि ऐं फताह मलिक जे हवाले सां पंहिंजा वीचार पेश कनि साईं सरवर सेब अखियुनि कीन कयो जो रतु न रुनाऊं अखियुनि कीन कयो जो रतु न रुनाऊं पलाणी दे पिरनि खे बीठे ॾिठाऊं तन अखियुनि खे आऊं कजल कहिड़ो पायां इंतहे क़ाबिल एहतराम अॼोकिन तज़ियत रेफरेंस जा साहिब सदर साईं डॉक्टर अदल सुमरो साहब
आर्ट काउंसिल जे अदबी शोबे जा कन्वीनर प्यारा दोस्त साईं अयाज गुल साहब, साईं अख्तर दरगाही साहब, साईं मुमताज़ बुखारी साहब, साईं बदर ओजण साहब ऐं साम्हूं वेठल सभई मानायतूं शख़्सियतूं, अस्सलाम वालेकुम जी लतीफ़। सभ खां पहिरियां त मां सखर आर्ट काउंसिल जे सभिनी उहिदेदारनि बेशुमूल अदबी शोबे सभिनी जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि असांजे सिंध जे सुहिणे शाइर ऐं असांजे पनियाकिल जे तमामु हिकु मोतबर शख़्सियत जंहिंजे लालाणे ते असां शहरवासी ॾाढा सोगवार आहियूं, पनियाकिल वारा। उन जे यादि में ही प्रोग्राम रिथियो ऐं बावजूदु त मौसमी हालात जेके तमामु ख़राब थी विया 8 तारीख़, पर फौरी तौर ते उनखे उन्हनि मुलतवी करे वरी 10 तारीख़ ते हीउ प्रोग्राम रखी असां सभिनी खे हिते मेड़ियो ऐं गॾु विहारियो। दरअसल साईं फताह मलिक साहब जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ गोश आहिनि। हुनजो सियासी किरदार बि आहे, हुनजो समाजी किरदार बि आहे, शेरो अदब में हुनजो किरदार बि आहे, तरक़ी पसंद लाड़नि खे फ़रोग़ ॾियण जे लाइ हुनजी जेका जदोजहद आहे उहा असांजे साम्हूं आहे। ऐं बेसियत एडवोकेट जे सखर बार एसोसिएशन जे मुख़्तलिफ़ वक़्तनि में सदर थियण जे हवाले सां मुल्क में जमहूरी जेका जदोजहद आहे उन में हिसो वठणु ऐं वकीलनि जी अॻुवाणी करे उन जे लाइ जेको आहे सो पंहिंजो मुसलसल जाखोड़ करणु, इहे मुख़्तलिफ़ साईं फताह मलिक साहब जा पासा आहिनि। आर्ट सां, अदब सां त हुनजो नंढे हूंदे खां वठी लाड़ो। ख़ुशी आहे त असांजो पनियाकिल अदब जे हवाले सां, ख़ासि तौर ते शेरो शाइरी जे हवाले सां उहो ॾाढो ज़रखेज़ रहियो आहे। 19वीं सदी में जॾहिं गमदिल फ़क़ीर ऐं अब्दुल कादिर अब्दी जेके ॿई उन वक़्त जा तमामु वॾा नामवर शाइर हुआ ऐं साहिब किताब, उन खां पोइ वरी 20वीं सदी जे पोएं अध खां ही 2 माण्हू हुआ असांजा रोशन सितारा जेके पनियाकिल में उभरिया ऐं अदबी उफ़क़ ते छांइजी विया, जिन में साईं फताह मलिक साहब हो ऐं ताज बलोच साहब हो। ऐं अफ़सोस जो इहे ॿई शख़्सियतूं अॼु मौजूदु न आहिनि, पर उन्हनि जो जेको इल्मी अदबी कमु आहे उहो असांजे साम्हूं आहे, असांजे अॻियां आहे। साईं फताह मलिक पनियाकिल में ड्रामनि जे हवाले सां, नाटक्स जे हवाले सां बि मशहूरु रहियो आहे। माज़ी में अलाए केतिरियूं पनियाकिल में नाटक मंडलियूं रहियूं, जंहिंजो सरवाण साईं महाराज शीतलदास स्वामी बि रहियो, साईं नथरमल मलंग बि रहियो, साईं हक नवाज़ खादम बि रहियो। इहे 3 तमामु सुहिणा शाइर बि हुआ। साईं टीचिंग बि कई। फताह मलिक साहब पनियाकिल जो जेको पहिरियों प्राइवेट स्कूल खुलियो उहो न्यू मॉडल हाई स्कूल। साईं फताह मलिक साहब जॾहिं मैट्रिक जो इम्तिहान पास करे मोटियो त ख़ैर पनियाकिल जे उन न्यू मॉडल हाई स्कूल में साईं खे जेका हिसा जॉब मिली ऐं साईं काफ़ी शागिर्दनि खे जेको आहे उहो पंहिंजे इन में आंदो। साईं राजा राम मंधाण उहो जेसीं ताईं जीअरो हो, शेख हयात जो जूनियर हो साईं राजा राम मंधाण, उहो ॿुधाईंदो त साईं फताह मलिक
जेका इंग्लिश पढ़ाई ऐं जेका सिंधी पढ़ाई उहा अॼु ॾींहं ताईं जेका आहे सा उहा असांखे असांजे पूरी टही खे जेका आहे सा यादि आहे। शाइर जे तौर ते मां छा ॻाल्हायां, अब्दुल साहब आज़ाद गुल हुन सां सखर में वधीक वेझा रहिया आहिनि। काकधणी ओ काकधणी केसी रहंदे काकधणी, काकधणी ओ काकधणी केसी रहंदे काकधणी, नेठि त बालक वॾड़ो थींदो वेंदो तोखां गोए खणी। या फता साहब जो शेर आहे त वतन फिरोशन वतन परस्ती जाती नाहे, वतन फिरोशन वतन परस्ती जाती नाहे, सौदागर थी कंहिंजी लज सुञाती नाहे। फता साहब जा शाइरी जा 2 किताब आया, कमल पाड़ू पाताल में, उन खां पोइ असी आवंग चाढ़िया। 2 किताब ॾाढा लाजवाब किताब आहिनि। उन खां पोइ हुन जो कहाणियुनि जो किताब आयो। हालांकि फता साहब कहाणीकार कोन हो, पर हुन पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो सिलसिलो हलियो पए त सभई कहाणियूं लिखनि था त असां बि कहाणियूं लिखूं। मां नथो सम्झां त फता साहब जूं के कहाणियूं बोल्ड हुयूं। जमुना सां 4 ॾींहं साईं जे कहाणियुनि जो मजमूओ छपियो। उनजी हाहाकार थी इन जे करे त हुन में हिकु अधु कहाणी अहिड़ी हुई जंहिं कहाणी ते अदबी हलकनि खे थोरो दिली सदमो पे रचियो। उहा कहाणी हुनजी हुई, अदल खे यादि हूंदी, उहा कहाणी हुई A1 कहाणी जेका आहे उहा जॾहिं मां बि पढ़ी त मां साईं फता साहब सां मिलियुसि त साईं ही तव्हांखे इहा कहाणी न लिखणु खपंदी हुई, छाकाणि त ज़ाहिर आहे इन A1 खे ऐं हुन ते जेको तव्हां पस मंज़र लिखियो आहे उहो त सभई माण्हू सम्झंदा जेके असांजा अदीब आहिनि या जेके वकील बिरादरी आहे। साईं जा टहक बि ॾाढा मशहूरु हूंदा, साईं जो ॻाल्हाइण जो अंदाज़ बि पंहिंजो आलीशान हूंदो। त वॾा टहक ॾिनई चई त तोखे छो थो तकलीफ़ पहुचे। अच्छा, मूंखे तकलीफ़ पहुचे थी। बहरहाल उन खां पोइ साईं जो नसर तमामु सुठो किताब न लिखियो जेकी यादि पयो। जेकी यादि पयोम जो जेको ॿियो छापो आहे उन में त थोरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि जेके हिनखे खणी चइजे त ऑब्जेक्शनेबल, पर जेको पहिरियों छापो आहे उन में हुन पहिरियों दफ़ो पन्याकल शहर जे हवाले सां हुन कलम कई। पहिरियों माण्हू हो जंहिं पन्याकल शहर जी 1947 खां अॻु में, विरहाङे खां अॻु में, छो त साईं फता ॼायो 1939 ईस्वी में ऐं 1947 में विरहाङो थियो त 8 साल उमिरि हुई साईं फता साहब जी। हालांकि इहा 12 तण वारी उमिरि हुई, पर हुनजी जेका यादाश्त हुई उहा एॾी हुई जो हुन उहे सभु शयूं, उहे बाज़ारियूं, पन्याकल जी ऊची बाज़ार, पन्याकल जी गुरनो बाज़ार, पन्याकल जी शाही बाज़ार, पन्याकल जी सासानी बाज़ार, जंहिंजो वजूद ई हाणे ख़तमु आहे। पन्याकल जे चौधारी जेको आहे सो बाग़ात, खूह, उन्हनि में हौज़ जंहिंमें हिंदू मुस्लमान औरतूं वञी कपिड़ा धोइनि, अमन अमान, रोडनि ते घिटियुनि में शणकार, तमामु बहितरीन अंदाज़ में उन वक़्त जे पन्याकल खे जेको आहे साईं फता साहब पंहिंजे हुन किताब जेके यादि पयो उन में हुनजी जेका आहे सा अकासी कई आहे ऐं फोटोग्राफी कई आहे। फता साहब 2 किरदार जेके असांजे पन्याकल जा अहम किरदार हुआ उन्हनि खे ॼण त उजागर कयो। माई पार्वती हिकिड़ी सोचाणी औरत, छा त हुनजो किरदारु हो सखियाणी, ॾुख में सुख में शहर जे माण्हुनि सां गॾु बीहणु, स्टेशन ते को हादसो थिए, को वॾो वाक़ियो थिए, माई जेको आहे सो अॻु में। उन ते लिखंदे हिकिड़ो हुनजो जुमिलो तमामु ज़बरदस्त हो त हिकिड़ो लावारस लाश ट्रेन तां किरियल, उनजे मुसलमान जे तौर ते तदफीन ऐं तकफीन ऐं तजहीद जो मामिलो अॻियां आयो। माई पार्वती सां रुजू कयो। रुजू करण वारो पन्याकल जो तमामु वॾो सेठ मुसलमान
पर सॼो सामान उन्हनि खे वठी ॾिनो भई मस्जिद में उनजो जेको आहे सो मुस्लमान जो गुसल वारो जीअं मुसल ॾिबो आहे उहो थियो, कफ़न शइ हर शइ। त उन वॾे सेठ माई खे चयो त सभु कुझु ॾिनई माई, बाक़ी साबुण ऐं अतुर कोन ॾिनो, इहो वठी ॾे। ज़ाहिर आहे जन माण्हू पढ़ियो त उहो त महसूसु कयो त इहो कंहिंजे जेको आहे सो इशारो आहे, बेबाक शख़्स हो। बेबाकी जो हिकिड़ो मिसाल सरवर समय जो वेठो आहे। असांजे नवराजा ऐं पंजाकल जे विच ते मशहूरु ॻोठ आहे बैजी शरीफ़। 1991 में ग़ालिबन 1991 या 1993 मूंखे यादि नथो पए, 91 में बैजी जो में वॾो वाक़ियो थियो। बैजी में जे मस्जिद शरीफ़ में जेका दरगाह बि हुई ख़लीफ़े मोहम्मद सालेह जी, जेको अमरोड शरीफ़ जो पहिरियों ख़लीफ़ो हो, उनजी दरगाह उन ते धाड़ेलनि सुबुह जे टाइम ते हमिलो कयो। 22 माण्हू जेके आहिनि उहे शहीद थिया, के मस्जिद में शहीद थिया, के खणी विया रस्ते में वञी हुननि जेको आहे उन खे क़तल करे उछलियो। ऐं जेको गादी सर हो, दरगाह जो जेको पीर हो, जेको बुज़ुर्ग हो, मियाँ अब्दुलसत्तार बैजी शरीफ़ वारो, उनखे हू खणी विया कचे में, उहो धाड़ेलो अब्दुल ख़ालिक़ पोस्ती, ऐं उते उनजी वॾी तज़लील ऐं तज़हीक करे ऐं उनखे क़तल कयो पियो। पंजाकल में हिकिड़ी ख़ौफ़ जी फिज़ा हुई। चौधरी शुजात हुसैन वज़ीर दाख़िला हो, तॾहिं उहो बि उते करे पहुतो, सभई माण्हू उते पहुता। हाणे सुवाल इहो हो त इहो मस्जिद में हमिलो इहो छो थियो? मस्जिद में माण्हू छो खॼा विया? किडनैप जो मसइलो जेकॾहिं हो त माण्हू भुंग वारो मसइलो थींदो आहे। रस्ते में माण्हू मारींदा विया, उते वञी मियाँ साहब खे बि हिननि शहीद कयो, मारियो, इहो छा थियो? छो? सॼी हिकिड़ी ख़ामोशी हुई। उन्हनि ॾींहंनि में इहा जुरियत बेबाकी जो इज़हार फताह साहब कयो। बरसात अख़बार में कालम लिखियईं, जेको पोइ भेनर हिन बंभोर जेको किताबु आहे उन में शामिल आहे। उन में हुन उहो वाज़िह कयो त इन जे पुठियों जेको आहे पस मंदर में असुल ॻाल्हि कहिड़ी हुई, जंहिंजे करे जेको आहे इहो वाक़ियो थियो। ऐं मूंखे बि जुरियत नथी थिए त मां उन खे हाणे खोले करे जेको आहे बयानु करे ॿुधायां। हीअ फताह साहब जी बेबाकी हुई, उहो कंहिंखां डिॼण वारो न हो। पलीजे साहिब सां गॾु रहियो। पलीजे साहिब ते हुनजी किताबनि में ॾिसो केतिरी तनक़ीद थियल आहे। साईं जेम सेत ते ॻाल्हाईंदो हो त हुनजा जेके 47 खां अॻु में जेको हुनजो रोल हो साईं जेम सेत जो, उन ते खुली ॻाल्हाईंदो हो। माण्हू अटकी पवंदा, साईं छा था कयो, नेशनलिस्ट आहियो न बाबा, जेका शइ आयो आहे कभी। 1973 जो आइन भुट्टो साहब बलोचिस्तान में कारवायूं, स्टेज ते बीहंदो त बेबाकी सां ॻाल्हाईंदो, ख़ौफ़ त हो कंदो ई न हो, भउ कंदो ई न हो। रशीद भट्टी, शेख अयाज़, रमेश कुमार, इहे हुनजा दोस्त आहे। हफ़ीज़ शेख, इहे हुनजा दोस्त आहे। इहे सभु हलिया विया। फताह साहब अकेलो थी पियो। वॾी महिरबानी साईं सरवर सेठ साहब जी, जेके फताह मलक साईं जा ॻोठाई आहिनि, तंहिंजे करे उन्हनि तमामु घणियूं सारूणियूं ॿुधायूं। ऐं साईं फताह मलक ते ॻाल्हाइण जे लाइ मां हींअर गुज़ारिश कयां थो साईं डॉक्टर बदर उजण साहब जन खे। साईं बदर उजण साहब स्टेज ते वेठल असांजा दोस्त ऐं पंहिंजा फताह साहब जा बि दोस्त ऐं सामीन, मूं एतिरो टाइम न वठंदुसि छाकाणि त मां फताह साहब जे शुरूआत वारे दौर में हुन सां मुंहिंजो वास्तो न रहियो। असां शिकारपुर में हूंदा हुआसीं, लॉ करण जे हिते जॾहिं लॉ कॉलेज में आयासीं त उते साईं खे ॾिठोसीं त क्लास थो वठे ऐं लॉ पढ़ाइण जे लाइ साईं जे एतिरो उते असरु हुयो जो सभु साईं खे इज़त सां ॾिसंदा ऐं असांजी बि साईं सां दोस्ती उतां खां शुरू थी। मां जॾहिं हिते आयुमि मां थोरो मुख़्तसिर ॻाल्हाईंदुमि छाकाणि त ॿिया बि दोस्त आहिनि। लॉ कॉलेज पढ़ण में हिन असां सां सलाम दुआ कईसीं। मां सर्विस में आयुमि त हिते ज़मीननि विराइण वारो साहब थी सखर गुडू विराज ते आयुमि। उते असांजो
हिकिड़ो जज हुयो दरगाही मंगी साहिबु, उन खे आयो पंहिंजो जज जे हैसियत सां आयो मुंहिंजे ऑफिस में, मां हुनखे ज़मीन ॾिनी। ॾियण खां पोइ न छा कयो जो मुंहिंजे ख़िलाफ़ केस बि दाख़िल कई, त उन सां फताह मलिक साहिब जो वॾो रोल हुयो। मां शाम जो वञी फताह साहिब खे काग़ज़ ॾिनो, चई दिलि जाए कर, कुझु बि न आहे। त उन में जेका वकालत जी हिकिड़ी टाइटल आहे प्लीडिंग, प्लीडिंग जो वॾो रोल आहे साईं हिन वकालत में। त उहो एतिरो एंटी करप्शन जो केस दाख़िल थियल, फताह साहिब 3 मिंटनि में केस खे ख़तमु करायो। मां पहिरियों दफ़ो उहा प्लीडिंग ॿुधां पियो त हिकिड़ो हारी हो घोटकीअ जो फॾई विया, इहे ज़मीन घुरी मां फॾे जे करे मां हुनखे न ॾिनी, त उन मुजिबि तो केस दाख़िल करायो। हाणे फताह साहिब जीअं आयो त प्लीडिंग जी मूंखे ख़बर न हुई। प्लीडिंग छा थो करे त एतिरे में दरगाही साहिबु हलियो हुते, साईं बशीर मेमण साहिबु अची वियो। उन फताह साहिबु जज साहिब खे मुखातिब थींदे चयो, हुनखे हलफ़ खणायूं, त चई साईं हुन सां जेको हुयो पंहिंजो फरियादी, उन सां मुखातिब थी चई हा साईं फलाणा, तूं आहीं सकर खां हुजण साहिब वटि, हुजण साहिब तोखे ज़मीन न ॾिनी, हुनखे हलफ़ खणायो, इहा कानून आहे, हुन हलफ़ ते हथ था रखाईंदा आहिनि। त हुन खे ख़बर न रही त प्लीडिंग छा थी थिए, त हुन चयो न साईं मां सकर न आयो हुउसि, मां घोटकीअ जो आहियां। त बशीर साहिबु जज खे फताह साहिबु चयो साईं प्लीज़ नोट द पॉइंट। ॿियो सुवाल कयईं, चई हा पोइ साईं अरे तूं घोटकीअ वञे साईं खां ज़मीन वठणु, उते बि तोखे न ॾिनई। चई न साईं घोटकीअ साईं न आयो। वरी फताह साहिबु जज साहिब खे चयो साईं प्लीज़ नोट। 3 पॉइंट ते उहो बि न ॿुधाए सघियो। फताह साहिबु मुखातिब थियो जज सां, चई साईं प्लीडिंग जो उन में त हिन जो केस ई ग़लति आहे, ऐं इन करे महिरबानी करे केस ख़तमु कयो। त 3 मिंटनि में साईं केस ख़तमु कराए ॾेखारियो। सो मूंखे ॾाढो हुनजो इम्प्रेशन सुठो मिलियो। पोइ त वकालत मां बि कई आहे, पर प्रैक्टिस न कयमि, नौकरनि में हलियो वियुमि। त इन तरह सां खोड़ सारा साईं सां पोइ असांजी कचहरी थी, पोइ साईं सां शामूं बि गुज़रियूं, शाम जो बि मिलणु शुरू कयोसीं। ऐं जॾहिं वरी शेख मां ऑफिस में वेठो हुजां हिते ADC 1 में, त फताह साहिबु आयो। एतिरे में शेख अयाज़ साहिब बि पुट सूदो सलीम सूदो अंदरि अची वियो। मां उथी हुन सां मिली करे हाल अहिवाल कयोसीं। इहा वरी ॿी मीटिंग हिकिड़ी साईं सां मुंहिंजी थी। त इन तरह सां असां पोइ त शाम जो मिलंदा रहियासीं। वरी जॾहिं शेख अयाज़ साहिब सां असां फंक्शन करायोसीं पहिरियों सकर में, त उते सॼो असां सां फताह साहिब जी मदद रही ऐं सॼो असांखे गाइड कंदो रहियो। अदल साहिबु अयाज़ साहिब वारा बि हुया। ऐं उन फंक्शन में बि साईं जो फताह मलिक साहिब जो रोल हुयो, जो असांजो फंक्शन ॾाढो कामयाबु थियो। साईं जी हयाती ऐं शुरूआती दौर में साईं असांजे वॾे सीनियर साहिब ॿुधाए चुका आहिनि, ऐं मां वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि। महिरबानी। ऐं हींअर साईं फताह मलिक ते ॻाल्हाइण लाइ मां गुज़ारिश कयां थो एडवोकेट सुंदर चचड़ साहिब खे। ऐं जीअं त असां वटि ॻाल्हाइण वारा महिमान घणा आहिनि, तंहिं करे इहा बि गुज़ारिश कंदुसि त मुख़्तसिर जेतिरो बि साईं ते ॻाल्हायो वञे त वधीक तव्हांजी महिरबानी थींदी। एडवोकेट सुंदर चचड़ साहिबु। जां हुई जेरी वर्ची न वेठी, वञी भूम पेठी सिकंदीअ खे सॼणे। जीअं त अॼु सखर शहर जे
सिंध जे नामयारे अदीब, कहाणीकार ऐं हिकिड़े बहितरीन वकील पाकिस्तान जे एडवोकेट सुप्रीम कोर्ट जनाब फ़ताह मलिक साहब जो अॼु रेफरेंस आहे। फ़ताह साहब 1939 में पन्या किले के नंढे ॻोठ में जनम वरितो। उनखां पोइ साईं 1964 में जॾहिं LLB जी डिग्री हासिल करे वकालत शुरू कई त तंहिं वक़्तु बि मार्शल लॉ जो हिकिड़ो दौर हुयो। उनखां पहिरें शेख हयात LLB कंप्लीट करे चुको हुयो, हुनजी 1947 में LLB थियल हुई। ऐं जीअं त साॻे ई शहर सां वास्तो रखनि पिया, रशीद भट्टी साहब, शेख हयात, रुकुनुद्दीन कासमी ऐं फ़ताह साहब, तनवीर अब्बासी भी खैरपुर मां ई, ॿियो रसूल पलियो साहब सां हिननि जी अटैचमेंट हुई। असल में इन्हनि माण्हुनि जो जेको मां सम्झां थो जेको तारीख़ में जेको असां पढ़ियो आहे, उहो असली जेको उन्हनि खे जेको ख़्यालु आहे, जेको फ़िक्र आहे, उहो GM सैयद ऐं इब्राहिम जोए साहब जो न हुयो। तंहिं करे इहा उन्हनि जी आबियारी हुई जो उन्हनि इन फ़िक्र खे वधाईंदे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो। उन दौर में सखर में टोटल 3 वकील हुआ जेके सुप्रीम कोर्ट जा हुआ। हिकिड़ो इमदाद अवान साहब हुयो, ॿियो फ़ताह मलिक साहब ऐं टियों गुलबहार कुरैशी साहब। अॼु बि जेको असां वटि बार पॉलिटिक्स जो जेको ग्रुप आहे कुर्बान मलाणी साहब जो, उहो बि फ़ताह मलिक जो ई जेको ठाहियलु ग्रुप आहे जेको अॼु बि बार पॉलिटिक्स करे रहियो आहे। फ़ताह साहब सां मुंहिंजी जेका मुलाक़ात हुई 2007 में मां हादी बख्श भट्ट साहब खे जॉइन कयो त मुंहिंजी ॾाढी हुन सां उथण वेहण काफ़ी हुयो। ॾाढो लर्नेड माण्हू हुयो ऐं उनखे काफ़ी केसिस में जॾहिं मां ॿुधो त जिते को अहिड़ो क्वेश्चन थींदो या उन जज खे क़ाइल करण लाइ फ़ताह साहब जो हिकिड़ो वॾो आर्ट हो त उनखे उन ई मौज़ू सां लतीफ़ा बि इलाही माना यादि हूंदा, पोइ ॿुधाए करे पंहिंजे केस खे कन्वर्ट करे वेंदो ऐं मञराए वेंदो भाउ मुंहिंजो केस ही आहे। उनखे वॾो ॻाल्हाइण जो ॾाढो फन हुयो। अॼु अहिड़ा वकील आहिनि कोन। शेख हयात खां पोइ उनजो हिकिड़ो शागिर्दु थियो हबीबुल्ला शेख साहब, उन जो बि वकील असां वटि अॼु न आहे। त फ़ताह साहब जे जेको वरी अदबी पढ़ियो हुयो, काफ़ी यादगिरियूं अथसि जेकी यादि पियो में साईं ख़बरे में लिखंदो हो कॉलम, शाइरी जा बि अथसि ऐं कहाणीकार, कहाणियूं बि ॾाढियूं सुठियूं ज़बरदस्त हुयसि। हुन वटि जेको ॻाल्हाइण जो जेको आर्ट हुयो, भले हुन बार में वेठो हूंदो त पोइ टोटली ॿिया त जेके थोरा सीनियर हुजनि या जूनियर जेके बि वकील असां जहिड़ा मज़े सां वेही करे ॿुधंदा, कॾहिं हुन बोरियत माना असांखे महसूसु न थी। फ़ताह साहब सां जेतिरो माण्हू देरि वेहे त कॾहिं बोर माण्हू न थींदो। उहो अहिड़ो ई माना ॻाल्हाईंदड़ हुजे अहिड़ो हुयो ऐं हुन वटि लतीफ़ा बि अहिड़ा हुया, हिकिड़ा अदबी, वरी सियासी, समाजी ऐं कानूनी हवाले सां उहो सॼी महफ़िल माना लुटे वठंदो। इहा ॻाल्हि बिल्कुलु जीअं अयाज़ साहब कई त माण्हू केतिरो बि ख़्याल जे हवाले सां या पैसे जे हवाले सां केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, पर जॾहिं उन खे पंहिंजो ज़ाती हिकिड़ो घाव लॻे थो, जीअं उनखे पंहिंजे पुट जो 2007 में उनजो पहिरें पुटु गुज़ारियो, उन खां पोइ फ़ताह साहब आस्ते आस्ते उनजा ख़्याल जेके आहिनि उहे झूर थींदा विया। छो जो हिकिड़ो ॾुख हुयो। वरी उन खां पोइ ॿियो पुटु बि जेको आहे साईं जो पाण एडवोकेट जनरल बि रहिया ऐं मोस्टली जेके सिंध जा केसिस हुया उहे पाण ई डील कंदो हुयो। न त उहो एडवोकेट जनरल कॾहिं कॾहिं ॿियनि खे मोकिले करे सुप्रीम कोर्ट जे हवाले सां त हिनखे असाइनमेंट ॾिनी वेंदी हुई त पोइ तव्हां ई वञी हिन केसिस में। हिकिड़ो दफ़ो कंहिं मां सम्झां त MPA या कंहिं महिल छा पुछाए कयोसि, छो जो एडवोकेट जनरल खे उहो आइनी अख़्तियार आहे त उहो असेंबली में वञी करे अटेंड बि करे सघे थो, ॻाल्हाए बि सघे थो। पोइ चयूं त साईं तव्हां बग़ैर इलेक्शन जे असेंबली में अची विया। चई बाबा मां इहा वलू वारी वाइट टपी आयो आहियां। पाण इहे माना हुन वटि हिकिड़ा मज़ाइया बि जेको आहे फ़िक्रा हूंदा हुया। बहरहाल ॾाढो बहितरीनु हिकिड़ो इंसानु। ऐं अॼु हुनजो जेको शागिर्दु आहे हिकिड़ो सीनियर जज आहे हाई कोर्ट जो ज़ुल्फ़िकार सांगी साहब,
नूर हसन मलिक साहब बि तमामु सुठो वकील आहे। हिकिड़ो असांजो शागिर्द साम्हूं बि असांजो दोस्त सुठो आहे मुमताज़ खालदी साहब। कुझु जेको बैतनि जो आहे मूं वटि मजमूओ उन ते मां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। फता साहब जो हिकिड़ो बैत आहे आस नज़म हिकिड़ो नज़म, जीअं जंडरीअ जा चिट ॾिसी थो या का सुहिणी सिट ॾिसी थो। जीअं जंडरीअ जा चिट ॾिसी थो या का सुहिणी सिट ॾिसी थो, साॻी मन में मूरत आहे, साॻी मन में मूरत आहे, पर जे न को सिज ॾिसी थो या धरतीअ ॿिज ॾिसी थो, पंहिंजी सोचुनि संग अचनि था तंहिं पर सारा रंग अचनि था। हारीअ जे हवाले सां बि हुनजी जेका शाइरी आहे उहा इहा त अमड़ आऊं त हारी थींदुसि, अमड़ आऊं त हारी थींदुसि, सारे सच ने बहारी थींदुसि, मां त समूरियूं चूंगियूं फेरे, सारा कंदसि ढिंगर ढेरी, छो जो तन मां सीउ लॻे थो, सारो मुंहिंजो जीउ ॾके थो, भेण बि रोए भाउ बि रोए, अबो बि थो सूर समोए, ॾिसजां पको घर अॾींदुसि। छो जो जॾहिं बरसाति थींदी त पोइ ओड़े हवाले सां माण्हुनि जो जीअं कखा घर हूंदा आहिनि उनखे हिन जेको आहे सो पंहिंजे शाइरीअ में चिटियो आहे। ॿियो बि हिकिड़ो मशहूरु जेको आहे सो असांजो नज़म हुयो पायारी, उन में दस्तूर जे हिसाब सां जीअं असां वटि कारा कानून ठहंदा आया आहिनि मुसलसल, पोइ ओड़े हवाले सां असां खां पुछनि था त दस्तूर छा आहे, असां कीअं सम्झूं त मज़कूर छा आहे, न की क़ौमियत हूं न की क़ौम आहियूं, असां लाइ चवनि था बसर थूम आहियूं, असांजे वतन जो त नालो बि कोन्हे, असां खां पुछनि था त दस्तूर छा आहे। अहिड़े हवाले सां काफ़ी जेके उन वक़्त जे हिसाब सां जेके आमरियत पंहिंजे हिसाब सां कानून साज़ी करे रही हुई, उन ते बि फता साहब पंहिंजी शाइरीअ जेको आहे सो सिंधी अदब खे ॾींदो रहियो। हिकिड़ो ॿियो नज़म फता साहब जो आहे, उहो मशहूरु नज़म आहे काक महल जे हवाले सां। काक धणी ओ काक धणी कैसी रांदे काक धणी, नेठि त बालक वॾड़ो थींदो, वेंदो तोखां रांदि खणी ओ काक धणी, मुंहिंजा बालक दूर उफ़क़ ते सुर्खी साज़ वॼाए थी, ॻाढ़ा ॻाढ़ा खुंभे जहिड़ा कंवरा गीत ॿुधाए थी, तुंहिंजी मुंहिंजी आस उभा में पंहिंजो पेर वधाए थी, रांदि रसाई वेठे साथी, हाण त प्यारा मुर्क खणी, नेठि त बालक वॾड़ो थींदो, वेंदो तोखां रांदि खणी। महिरबानी।